मासूम शाह जो मुनारो। मासूम शाह जो मुनारो सिंध पाकिस्तान जे शहर सखर में वाक़िअ हिकु तारीख़ी ऐं अहम यादगार आहे। हीउ मुनारो मुग़ल शहनशाह अकबर जे दौर में सखर जे मशहूर आलिम, मोरिख़, शाइर ऐं हुक्मरान मीर मोहम्मद मासूम बकरी तामीर करायो हो। मुनारे जी तामीर जी शुरूआत मीर मोहम्मद मासूम बकरी 1003 हिजरी 1595 ईस्वी में कई। मीर साहब जी वफ़ात खां पोइ संदसि पुट मीर बुज़ुर्ग या सैयद अबू मोहम्मद शाह 1027 हिजरी 1618 ईस्वी में उनजी तामीर मुकमिल कई। हीउ मुनारो तारीख़ी तौर सखर जे अहम निशानियुनि मां हिकु आहे ऐं उन जे मथां चढ़ी सखर शहर ऐं सिंधु दरिया जो शानदार निज़ारो करे सघिजे थो। हीउ मुनारो हिकु टकरी ते ठहियलु आहे। उन जे बुनियाद जी वेकर 84 फुट आहे, ऊचाई भी 84 फुट आहे ऐं गोलाई में ॾाकनि जो तादाद भी 84 आहे। हीउ हिकु अजीब ऐं दिलचस्प हिसाब आहे। मुनारे जी तामीर में पकियूं सिरूं ऐं चूने जो पत्थर इस्तेमालु थियो आहे। उहे सिरूं तमामु मज़बूत आहिनि। मुनारे जी चोटी गुंबज़ नुमा आहे ऐं उन ते मथां चढ़ण लाइ अंदरूनी गोमेदार ॾाकण मौजूदु आहे। कुझु मोरखनि मूजिबि हीउ मुनारो थोरो झुकियलु आहे। उन जे बारे में मुख़्तलिफ़ राय आहिनि। कुझु उन खे तामीराती ग़लती करार ॾियनि था, जॾहिं त कुझु जो ख़्यालु आहे इहो कंहिं ज़िलज़िले सबबु थियो आहे। मीर मोहम्मद मासूम बकरी हिकु घणरुखी शख़्सियत हो। हू न सिर्फ़ हिकु मशहूर मोरख़, शाइर, तबीब ऐं कुतबा नवीस हो, पर मुग़ल शहनशाह अकबर जी दरबार में हिकु अहम अमीर ऐं सिंध जो गवर्नर पिणु रहियो। संदसि मशहूर तसनीफ़ तारीख़ मासूमी सिंध जे तारीख़ ते हिकु अहम किताब आहे। मासूम शाह जो मुनारो संदसि तामीराती शौक़ जो हिकु वॾो सबूत आहे। अॼु बि हीउ मुनारो सिंध जे तारीख़ ऐं सक़ाफ़त जो हिकु अहम हिसो आहे ऐं सखर में सियाहनि जी तवजह जो मर्कज़ आहे।